अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। अॼु असां पंहिंजे हिकिड़े न्यू वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं, जेको वीडियो असांजो रिलेटेड आहे परसेंटेज जे हवाले सां ऐं हिकिड़ो अहिड़ो क्वेश्चन्स खे असां चूंड कई आहे जेको मोस्टली मुख़्तलिफ़ टेस्टनि में सवाल अहिड़े क़िस्म जा ईंदा रहंदा आहिनि। सवाल सभ खां पहिरियां पढ़ूं था ऐं उन खां पोइ सम्झण जी कोशिशि कयूं था सवाल छा थो चए ऐं उन जे जवाब खे कहिड़े तरीक़े सां सॉल्व कजे, उन जे प्रोसीजर्स खे ॾिसूं था। फर्स्ट ऑफ ऑल 40 is subtracted from 60% of a number, the result is 50, find the number। हिते हिकिड़ो अहिड़ो अननोन नंबर मौजूदु आहे जंहिंमां जेकॾहिं असां 40 कट कयूं था त जेको रिज़ल्ट निकिरे थो, जेको जवाबु अचे थो उहो 50 अचे थो। त असांखे उनजो जवाबु ॻोल्हणो आहे। हाणे मिसाल तौरु जेकॾहिं लेट अस सपोज़ उहो नंबर जेको आहे उहो x हुजे, let the number is x। जेकॾहिं उहो नंबर x हुजे त 60% ऑफ दैट नंबर इट मीन्स, हाणे जेकॾहिं तव्हां 60% खणंदव त 60% इट मीन्स इट इज़ 60 by 100 because percent means a number whose denominator is 100। हाणे थियो 60 upon 100। हाणे जेकॾहिं 60 upon 100 खे मल्टीप्लाई कंदासीं x सां त इहो थींदो 60x upon 100। हाणे हीउ जेको पहिरियों हिसो आहे सवाल जो उनखे असां लिखी छॾियो आहे, उहो आहे 60% ऑफ अ नंबर। हीउ हिसो आहे 60% ऑफ अ नंबर। हाणे सेकेंड हुन जे हिसे ॾे अचूं था 40 इज़ सबट्रैक्टेड, 40 उन मां कट कया था वञनि, या इट मीन्स 60% ऑफ अ नंबर मां 40 खे असां माइनस था कयूं। जॾहिं असां हुनखे माइनस कयूं था त जेको मिलंदड़ जेको जवाबु आहे, जेको ठहंदड़ जेको जवाबु आहे उहो असां वटि अचे थो 50। हाणे असांखे सिर्फ़ु उहो नंबर ॻोल्हणो आहे त उहो नंबर कहिड़ो आहे। ठीकु आहे, सभ खां पहिरियां असां छा कंदासीं त हीउ जेको हिन तरफ़ वारो जेको पासो आहे इन खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हेॾां जेको -40 आहे उहो अगरि परे तरफ़ ईंदो त उहो प्लस जो 40 ठही वेंदो। इहो हिकिड़ो रूल आहे त जॾहिं बि शयूं प्लस बराबरि जे हिकिड़े पासे ॾांहुं अगरि माइनस हूंदी, अगरि उहा ॿिए पासे वेंदी त उहा प्लस ठही वेंदी, अगरि ज़रब हूंदी ॿिए पासे वेंदी त उहा वंड ठही वेंदी, अगरि वंड हूंदी त ॿिए पासे वेंदी त उहा ज़रब ठही वेंदी। सो 60x over 100 is equal to 50 plus 40। हाणे 60x upon 100 is equal to 90। उन खां पोइ अचूं था हीअ 100 हेॾां जेको हेठि हिते डिवाइड में आहे असां हुनखे हिन तरफ़ मोकिलींदासीं, हेॾां शिफ्ट कंदासीं त इहो मल्टीप्लाई जो ठही वेंदो। दैट मीन्स 60x is equal to 90 multiplied by 100। हाणे नेक्स्ट स्टेप ॾांहुं अचूं था। हीउ जेको 60 हिन तरफ़ हिन पासे ॾांहुं मल्टीप्लाई जो आहे उहो परे पासे वेंदो त उहो डिवाइड जो ठही वेंदो। दैट मीन्स x is equal to, हाणे हीअ हिन जो लास्ट स्टेप आहे जंहिंमें असां हुनजी फाइंड द नंबर, जंहिंमें असां नंबर मालूम कंदासीं। x is equal to 90 multiplied by 100। असां हिनखे एज़ इट इज़ रखियो आहे, हिनखे सॉल्व करण जी ज़रूरत न आहे। छाजे करे, जो अञा हिन तरफ़ वारो हिकिड़ो नंबर रहे थो, जॾहिं उहो नंबर हिन तरफ़ शिफ्ट थी वेंदो त पोइ असां हिनखे सॉल्व कंदासीं अपॉन 60। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त 30 जो जेको टेबल आहे उहो 90 ते बि लॻे थो ऐं 60 ते बि लॻे थो 30 जो टेबल। या असां वटि हिकिड़ो ॿियो प्रोसीजर आहे, उहो प्रोसीजर इहो आहे त हितां बि 0 कैंसिल करे छॾंदासीं, हितां बि 0 कैंसिल करे छॾंदासीं। हीअ ॿई ज़ीरोस कैंसिल थी विया, मथे बचो 9, हेठि बचो 6। हाणे ॿिन्ही ते 3 जो टेबल लॻे थो, 3 जो टेबल्स जेको आहे उहो ॿिन्ही ते लॻे थो, हिन ते 3 टाइम्स 9 ते ऐं हिन ते 2 टाइम्स। वरी जेकॾहिं अचूं पाण त 2 जो टेबल जेको आहे उहो 100 ते उहो 50 टाइम्स अचे थो।
हाणे हेठि जेको डिनोमिनेटर आहे उहो 1 बचो ऐं मथे जेको आहे उहो असां वटि न्यूमरेटर हिते हिकिड़ो 3 बचो ऐं हिते हिकिड़ो 50 बचो, जिन ॿिन्हिनि खे असां मतिलबु पाण में मल्टीप्लाई कराईंदासीं। सो 3 खे 50 सां मल्टीप्लाई कराईंदासीं त इहो थींदो 150। दैट मीन्स x इज़ इक्वल टू 150। हिन जो मतिलबु इहो आहे त जेको असांखे नंबर फाइंड करिणो हुयो उहो आहे 150। जेकॾहिं असां 150 जो 40% कढंदा 60% कढंदासीं, हुन मां 40 कटंदासीं त जवाबु 50 ईंदो।